मुजेरी नज़र न पियो अचे। वियो काॾे? अञा बि अॻिते मंज़िल करे विया आहिनि बाबा। अॻिते मंज़िल काथे वियो आहे काका? मुजेरी सूमर बाज़ार खाने निकिरी आहिनि। तव्हांजे ॻोठु। असांजे ॻोठु एतिरो पंधु करे विया आहिनि? खेर त आहे, जे विया आहिनि त पोइ वापसि उन्हनि खे खणी केरु ईंदो? जेके विया आहिनि से मोटी बि ईंदा। पंधु सवलो न आहे काका, उन्हनि जी एॾी उमिरि बि न आहे जो उहे एतिरो पंधु करे वापसि मोटी सघनि। बाबा पाण में हिम्मत ॾिठऊं तॾहिं त विया आहिनि। अञा पंध जा भड़ आहिनि भड़। छा तुंहिंजे बुत में साह आहे काका जो तूं पंधु करे सघीं? जे बुत में साह हुजे हा पोइ मां मुजेरी सां न वञा। हू पाण में भर भाए पियो तॾहिं त वियो आहे। काका उहो ॿुधा त होॾे विया छो आहिनि? खेर जो कमु हुयो उन्हनि में। मुजेरी वियो आहे क़ौम खे जाॻाइण। हा सही थो चवे, खतनि वारो मसलो हूंदो न। समूरा खत खणी बाज़ार वटि पहुतो हूंदो। पोइ मां बि वञां थो होॾे, अलाह चङी कंदो। अलाह भलाई कंदो, अलाह भलाई कंदो। मुजेरी कुझु ख़त मोकिलिया आहिनि ऐं ख़ाली पना मोकिलिया आहिनि ऐं चयोई त ॻोठ वारनि जा शनाख्ती कार्ड जा नंबर बि उहे हणी ॾियो असांखे। काका वीचार, तूं छा थो सम्झी? इन सां मसला हल थी सघनि था? असां न जेके चूंडियो आहे न उहो त हिते अचो ई कोन थो, पर बि ख़त लिखी उनखे पंहिंजे मसइलनि खां आगाह कयूं। ऐं जेकर ॿीहर वोट वठण लाइ ईंदो न ऐं अची चवंदो त तव्हां पंहिंजे मसइलनि जो असांखे ॿुधायो ई कोन हो, त पोइ मां हल किथां कयां? असां त पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे छॾियो आहे। बाक़ी जॾहिं सुभाणे वोट वठण लाइ ईंदो न पोइ असां वटि ॻाल्हाइण जी वाट त हूंदी न बाबा। बरोबर काका बरोबर। सही थो चई, मां बि पंहिंजे ॻोठ वारनि खां सही वठी तोखे ॾींदुसि। बाबा इहो सभिनी जी भलाई जो कमु आहे, इन लाइ त जाखोड़ करणी पवंदी। काका तोखे शाबाश हुजे जो इहो कमु पियो करी। इहो कमु सभिनि जी भलाई जो आहे, ने जो अलाह तोखे अजर ॾींदो। इहे तव्हां ई त आहियो जेके ॿिनि जी भलाई लाइ भॼंदा था वठो बाबा। अॼुकल्ह इहो दौर किथे रहियो आहे जो को ॿिए जे लाइ सोचे। फिलहाल मां चाचे ई पंहिंजी सोट खे राज़ी करे आयो आहियां, बसि तुंहिंजी दुआ जी ज़रूरत आहे। जॾहिं हू राज़ी आहिनि त पोइ मुंहिंजी दुआ जी कहिड़ी ज़रूरत? उहो इन जे करे त मूं वारी सोट थोरो लहराए थी ऐं चवे थी त फ़िलहाल मां शादी जो साल बेरादो कोन थी रखां। त पोइ पहिरियां मंगणी करे ऐं रिश्तो पको करे छॾ। इहा ई मिंथ कई अथमि सोट खे बि त चाचा खे बि, ऐं हुननि चयो आहे त असां तोखे 2 ॾींहंनि में वरंदी ॾींदासीं। ख़ुदा कंदो त इहा वरंदी मूंखे हा में ई ॾींदा। पोइ त होटल ते हली कढ़ाई खाइणी पवंदी। पहिरियां मंगणी जी तारीख़ पकी थी वञे, पोइ खोड़ करायूं। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।